मंगसन रवासी अब्दुल हलीम निंदवाणी एक हफ़्तो अॻु झटपट में मुबैना लापता थी वियो। वारिस सरापा एहतिजाज। बलूचिस्तान पुलिस लापता नौजवान की खोज न लगाए सकी। वारिसन मूजिब नौजवान 15 तारीख़ ते सुबह जो सवेर खीर विकिरे लाइ घरां निकितो त लापता थी वियो, जेको हिन वक़्त ताईं तमामु ॻोल्हा बावजूद वापस न थी सघियो आहे। वारसनि खे शक आहे त नौजवान खे अगवा कयो आहे। नौजवान के वारसन अलीम निंदवाणी ए बिन MNA मीर शबीर अली खान बिजराणी, MPA सरदार मीर महबूब अली खान बिजराणी, JUI अगवान मीर शाहज़ैन खान बिजराणी और बलूचिस्तान हुकूमत का नौजवान की ॻोल्हा में मदद की अपील कई है। हेलो अस्सलाम वालेकुम। तो मुझो भाउ 15 तारीख़ को झटपट जो सुबह जो 5 बजे खीर खड़ी हुई वञण ताईं गुमान आहे तव्हां अञा भी को बि ज़ाहिर न थियो आहे, न हुकूमत कयो आहे, न कंहिं मुंहिंजो अर्ज़ु आहे मीर शबीर अली खान बिजराणी के, सरदार मीर महबूब अली खान बिजराणी के, मीर शाहज़ैन खान बिजराणी के, चीफ ऑफ हमज़े खान के, DSP गुलाम मुस्तफ़ा निंदवाणी के, कौम निंदवाणी के मुंहिंजो अर्ज़ु आहे मां सां मदद करें, मुंहिंजे भाउ खे बाज़ियाब करें।